3 महीननि खां वठी करे असांजी सैलरी न पई थिए। उन जे करे असां स्ट्राइक कई आहे। आला इख्तियारनि सां असांजी गुज़ारिश आहे त असांजी पघारूं जारी कयूं वञनि, छो असां वटि तक़रीबन ग़रीब तबके जो मुलाज़िम आहे। उन्हनि जे घरनि में फाका कशी जी हालत हली रही आहे। इलाही माण्हू घर में ॿार बच्चा बीमार पिया आहिनि, मुलाज़िम पाण बीमार आहिनि, घरनि जूं लाइटूं गैस कटियूं पियूं आहिनि। उन करे असांजी गुज़ारिश आहे त असांजी जल्द खां जल्द आला इख्तियारनि खां पघारूं जारी कयूं वञनि। असीं ग़रीब मुलाज़िम आहियूं, असांजे घर में फाका कशी आहे ऐं किन दोस्तनि जे घर में बीमारियूं हली रहियूं आहिनि। मुंहिंजो ख़ुदि बिरादर आहे, उहो कैंसर जे मर्ज़ में मुब्तला आहे ऐं असांखे वधीक जेको आहे ज़रूरत आहे हर शइ जी। ऐं असां हर ख़ुशी हर गम में मुहर्रम जे या ईद बरात जे हर में असांजा वर्कर जेके आहिनि कमु कंदा आहिनि। बरसातूं आहिनि या कोरोना जहिड़ो मुंहिंजी मर्ज़ आहे, उन में बि असांजा वर्कर कमु कंदा रहिया आहिनि। ऐं असांजो आला इख्तियारनि खां इहो मुतालबो आहे असांजो जल्द जल्द असांजूं पघारूं जारी कयूं वञनि। 2 महीननि खां पघार न थियो आहे, 3 महीनो जी शुरू थियो आहे, जंहिंमें असां वटि जेके स्वीपर या असां हेठि जेके मुलाज़िम जेके वसीक ॾियूं सभिनि सां तमामु तंगी थी वई आहे। दोस्त काफ़ी आहिनि, कंहिंजो लाइट जो पंहिंजो कनेक्शन कटिया विया आहिनि, ज़ाहिर करे हू महीने ते वीचारा प्यारे कोन सघिया आहिनि। ॿियो गैस जा कनेक्शन उन्हनि जा बि कटिजी विया आहिनि। ॿियो त हाणे को बि उन्हनि खे दुकान ते को बि राशन ॾियण लाइ तयारु कोन्हे। भाई 1 महीने जो सभु को ॾिए थो, भला 1.5 महीने जो ॾेई सघे थो, यार हाणे 2 महीना थी विया आहिनि, 3 महीना थी विया आहिनि, असां तव्हां नथा ॾियूं। उन जे ॻाल्हियुनि खे मद्देनज़र रखंदे असां यूनियन लेबर यूनियन इहो फ़ैसिलो कयो त असां जेको ही पंहिंजे एहतिजाज कराईंदासूं, एहतिजाज रिकॉर्ड कराईंदासूं। उन लाइ असां एहतिजाज पंहिंजो रिकॉर्ड था करायूं। ही असांजो तेसीं ताणी जेको सो पंहिंजो एहतिजाजी रहंदो जेसीं ताणी असांजूं पघारूं न थींदियूं। असांजा बच्चा फाका कशी ते वेठा आहिनि ऐं जेको आहे हर साल में असां सां इहो मसइलो को थींदो आहे। हर साल में आख़िरी साल जा महीना हूंदा आहिनि, या ऑफिसर वेंदो हलियो आहे, या ज़ाती को इतलाफ़ हूंदो आहे, असांजूं पघारूं बंदि थियूं आहिनि। असीं सुप्रीम कोर्ट पाकिस्तान सां असीं जेको आहे इमरान ख़ान सां मुतालबो था कयूं त बराए महिरबानी असांजूं पघारूं जेके आहिनि उहो ट्रेज़री सिस्टम कयो वञे ऐं जेको आहे असांजो जान छॾायो वञे। असीं वरी बि अपील था कयूं हिते जे आला इख्तियारनि खां त महिरबानी करे असांखे सैलरी ॾिनो वञे, जीअं त असांजा बच्चा जेके आहिनि फाका कशी सां असीं उन्हनि खे बचाए सघूं। 3 महीने जी अॼु 7 तारीख़ आहे। असां आला इख्तियारनि खां मुतालबो था कयूं, बिलावल साहिब खां, CM सिंध खां ऐं असांजे लोकल गवर्नमेंट सेक्रेटरी खां, मिनिस्टर खां त ख़ुदा असां ते रहम कयो, असां ते रहम कयो, असांजा पघार जारी कयो, असां ते बच्चनि ते रहम कयो। ख़ुदा पाकिस्तान पीपल्स पार्टी इहो मंशूर न आहे जो कंहिं ग़रीब जो पघार रोकिया वञनि। पघार रोकण सां असां फाका कशी में आहियूं। 4 महीनो स्टार्ट आहे, असांजूं पघारूं नथियूं वञनि। हा, उहे कहिड़ियूं वजहूं आहिनि त असीं हुन में नथा पढ़णु चाहियूं, पर असां आला इख्तियारनि खे अपील था कयूं त महिरबानी करे असांखे पघारूं ॾिनियूं वञनि। ऐं सभु तक़रीबन मुलाज़िम लोअर स्टाफ आहे ऐं उन जे घर में फाका कशी आहे। इन करे असां पघार न थियण करे असां जेको पंहिंजूं सर्विसूं तमामु मुअतरु करे रखियूं। जेसि ताईं असीं पघार न थींदियूं तेसि ताईं असां शहरियुनि खे का बि सर्विस न ॾेई सघंदासीं। मुलाज़िम असांजा सभु फाका कशी दौर में गुज़री विया आहिनि। कंहिंखे बीमारी, कंहिंखे शादी, कंहिंखे ॿी कंहिंखे बुख जी, कंहिंखे बुख विघे वीचारा इलाही ममता समूह अहिड़ा ॿिया वीचारा आहिनि जेके सफ़ा परेशान। उन लाइ असां एहतिजाज कया, जेसि ताईं असांखे सैलरी न मिलंदी तेसि ताईं असांजो एहतिजाज जारी रहंदो। सिंध गवर्नमेंट इहा त अपील कयूं त महिरबानी करे को असांखे ऑफिसर मोकिले वञे जेको असांजो मसइलो हल थिए।